नालो छा आहे मां बेसिकली शोरूम वारो आहियां। हिननि जो दुकानु मुंहिंजे शोरूम जे साम्हूं आहे। हिन खां 6 महीना पहिरीं मां हिननि खे चयो को पेशेंट आहे को कीअं तव्हां लाउड अगरि वॼायो था एॾी स्पीड में सॼो ॾींहुं त तव्हां पाण ॾे कयो। अॼु वरी हिननि जो को मिलादो मुंहिंजे दुकान जे मथां चढ़ी आया आहिनि। उते अची हिननि वॾे स्पीकर सां तक़रीबन 2 कलाक लाउड वॼाया आहिनि। उहो मुंहिंजी कैमरा में सॼो क़ैद आहे। कूड़ सच जेको आहे उन में आहे त हिननि केतिरी देरि मुंहिंजे शोरूम जे मथां चढ़ी लाउड वॼाया आहिनि ऐं मां हिननि खे बा एतिराम चयो आहे त बाबा तव्हां अॻिते वञी भला वॼायो कि तुंहिंजे पीउ जी मजाल आहे जो असां अॻिते वॼायूं। असांजे रोड सरकारी आहे, सरकारी रोड ते बीठा आहियूं। मां चयो मुंहिंजे दुकान ते तव्हां बीठा आहियो, मुंहिंजे हिते बीठा आहियो। 2 कलाक थी विया आहिनि, 10 मिंट हुजनि 15 मिंट हुजनि, तव्हां वॼायो। हिते 2 कलाक तव्हां एतिरा स्पीकर वॼाया आहिनि। न कंहिं ग्राहक सां ॻाल्हाए था सघूं, न कंहिं असां पाण डिप्रेशन जा मरीज़ थी आहियूं। तव्हां हिते कयो छा था आहियो भला? घणा माण्हू ज़ख़्मी आहिनि तव्हांजा? असांजा 6 माण्हू ज़ख़्मी आहिनि। छा नाला? हिननि आया ई विढ़ण जे लाइ आहिनि, हमिलो करे बिल्कुलु हिननि। नाला ॿुधायो ज़ख़्मी जा? जी नाला ॿुधायो ज़ख़्मी जा? नाला उहे हिकिड़ो शिराज़ आहे, फराज़ आहे, अरसलान आहे ऐं हुसैन आहे, सम्झी वियो। ॿिया मुंहिंजे जेके छोकिरा आहिनि धकी आहिनि ऐं बीठा आहिनि पिया। ऐं उन जे बावजूदि हे हथियार खणी आया आहिनि असां वटि। ऐं मुलनि वटि हथियार केॾो आया असांखे का ख़बर कान्हे का, सम्झी वियो। जंहिंजा बट असांखे लॻल आहिनि मथे में, बट लॻल आहिनि, हे पिस्टलनि जा बट लॻल आहिनि जेके मथे में आहिनि। हे आया ई छेड़नि जे लाइ आहिनि, बशीरी जे लाइ आहिनि। ॿियो को बि न। मां आराम में हुउसि, ज़बरदस्ती माना विढ़ण जे लाइ आहे।